नरमी छॾियो मिठा परचाइण जो मक़सद इहो कोन्हे त तव्हां उन ॾे मेड़ खणी वञो या उन ॾे नंग नियाणियूं वठी वञी पटका लाहे रखो न बस मिली वञे न साम्हूं चओसि अस्सलाम वालेकुम कावड़ ख़तम हुन चयो वालेकुम सलाम उनजी कावड़ ख़तम इस्लाम में परचाइण जो तरीक़ो इहो सलाम कई कावड़ ख़तम हिकड़ो भेरो सलाम करी जवाब न ॾिनई तूं चओ त मथां न ॿुधो हुजे वरी ॿियो भेरो चईसि अस्सलाम वालेकुम वरी बि जवाब न ॾिनई वरी टियों भेरो चईसि अस्सलाम वालेकुम जेकॾहिं जवाब ॾिनई त ॿिन्ही धुरियुनि जी कावड़ ख़तम पर जे सलाम जो जवाब न ॾिनई तो टे भेरा सलाम कयो तुंहिंजे तरफ़ां सफ़ाई थी वई तुंहिंजी कावड़ लही वई तूं ॾोही लही हाणे बिटो ॾो उन जे मथां मां सलाम जो जवाब बंदरी जे अचण खां अॻु में जंहिंसां रुठल आहे उन्हनि खे परचाइजो ऐं साईं फरमाइनि था जिंदे अल्लाह निहारींदो ई न उन्हनि में हिकिड़ो इहो त वला इलाहा इल्ला वालिदै जेको पीउ माउ खे रंजाइण वारो अबे अम्मा खे ईज़ाइण वारो अबे अम्मा जी दिल दुखाइण वारो बंदरी जी रात रब इनखे निहारींदो ई न जेते अम्मा नाराज़ आहे न जेते अब्बो नाराज़ आहे न अल्लाह उनखे निहारींदो बि पुट मदीने वाले साईं फरमायो आहे त रिज़ाउ रब फी रिज़ल वालिद व सख़्तु रब फी सख़्तिल वालिद अल्लाह जी रज़ा पीउ खे राज़ी करणी अल्लाह जी कावड़ पीउ जी नाराज़गी में आहे कीअं ख़बर पवंदी घड़ी वारा त रब तोते राज़ी आहे या नाराज़ आहे ॾिस जे अब्बो राज़ी अथई सम्झ त अल्लाह बि राज़ी जे अम्मड़ तोते राज़ी आहे सम्झ त अल्लाह बि तोते राज़ी आहे पंहिंजे वॾनि जी इज़त कयो साईं फरमाइनि था त अल बरकत मा अकाबिरिकुम बरकतूं तव्हांजे वॾड़नि सां गॾु बरकत किथे हूंदी आहे जंहिं घर में वॾड़ो हूंदो आहे न उन घर में ख़ैर बरकत नाज़िल थींदी आहे जे अबे ऐं अम्मड़ खे तो राज़ी कयो न 15 शहबान जी रात रहमतुनि जा झोल भरजी मिलण वई पर खबरदार जेकॾहिं अबे अम्मड़ खे तो नाराज़ कयो आहे भली सॼी रात मथा कसाई धरती ते भली नफ़िल पढ़ भली इबादत कर भली दुआऊं घुर पर रब तोखे निहारींदो ई न जेकॾहिं तोते अबो अम्मड़ नाराज़ मां रब जी नेमत पीउ अल्लाह जो एहसान खुदा जो कसम रुगे पीउ खे ये ॾिसो न जे मुंहिंजो बाबू ॾिसो हज जो सवाब वरी ॿियो भेरो ॾिसो त वरी हज जो सवाब वरी टियों भेरो ॾिसो त कीअं हज जो सवाब हज़रत अली साहब के या रसूल अल्लाह जे पीउ मां घर में 100 भेरा ॾिसे पाण फरमाए त अल्लाह अकबर अल्लाह अतियब अल्लाह ज़ोर वॾो अल्लाह ज़ोर पाकीज़ है रब जे खजाने में खोट आहे ई कोन जे 100 भेरा ॾिसे त 100 हज जो सवाब मिलंदी न बेटा अज तोखे अबे जी इज्जत न है अबे जो कदर न है पर जे अबो विछड़ी वियो न त पोइ सिकंदे पियो त मां बाबा चई कंहिंखे सॼा जे अम्मड़ विछड़ी वई रिश्ता ॿिया मिली सघनि था यार मिली सघनि था पर अम्मा वई त अम्मा वरी न मिलंदी अबो वियो त अबो वरी न मिली सघंदी मुंहिंजा आका जॾहिं मक्को फतह थियो फतह मक्का वाले साल हुजूर जन मक्को फतह कयो पोइ जहराना 25 किलोमीटर ॿाहिरि आहे मक्के खां जहराना जी मंज़िल ते 17 ॾींहं असां रहिया 17 ॾींहं पोइ नंढा नंढा लश्कर मोकिलियो मुख़्तलिफ़ इलाइक़ा फतह थी विया पोइ कबीलो बनु साद जेको अम्मा हलीमा साईं जो कबीलो वो कबीलो फतह थियो उतो जा माण्हू कैदी थिया औरतूं कैदियाणियूं थियूं माले गनीमत बकरी ऊंट घोड़ा असां बि काहे आया माले गनीमत पोइ जॾहिं कबीले बनु साद वारनि खे ख़बर पई त हुजूर जन जहराना वटि
तरसल है ने अम्मा हलीमा साइन के कबीले बनु साद वारन के मिंथ कई त अम्मा असा बुधवा त मोहम्मद करीम रिश्तन दा वडा ख्याल कंदो सुभान अल्लाह रिश्तन दी वडी कदर शनासिया मदीने वाले साईं वट अमर चातू असा सा सुफारिशी थी गजी हलंदी हुजूर के अर्ज के उसा जाने के केती आनी आजाद थी मिल सुभान अल्लाह सुभान अल्लाह हलीमा साईं जे मदीने वाले साईं जी हकीकी अम्मा न हुई थंज प्यारो रजाई मां की माता सा गजी थी हजरत बीबी हलीमा साईं पंजे कबीले वारन सा गजी जर्राना में आई हुजूर जन खेमे में जलवा घर हुआ चौधारी सहाबा 10,000 जो लश्कर हुयो हुजूर के अबरू के इशारे ते जान कुर्बान करने वाला सुभान अल्लाह वो जिनमल बीबी हलीमा साईं पोती त चई त मुखे रस्तो ॾियो त मां पंहिंजे बच्चे मोहम्मद करीम सां मिलण चाहियां सुभान अल्लाह ऐं हुजूर जन जेमल बीबी हलीमा जो आवाज खेमे पाक मां ॿुधो हुजूर जन निकता पैर मुबारक उखाड़ा हुया तकड़ा ये बाहर निकता सुभान अल्लाह ऐं पंहिंजी चादर मुबारक लाहे अम्मा हलीमा साईं के बिछाए उन्हें चादर ते वेहारे नवा असाबी जन अग में न ॾिठी या यो मंजर जन के या खबर न हुई त अम्मा केरा हिक ॿिए खां पुछण पिया त इहा औरत केर बुढड़ी जंहिंजे असां जो नबी उनखे चादर बिछाए तो वेहारे पियो जे तव्हांखे खबर न आहे इहा मोहम्मद करीम जी थञ प्यार वारी अम्मा हलीमा साईं सुभान अल्लाह सुभान अल्लाह हुजूर जन एडो इज्जत एहतराम मान ॾिनो वो पुछूं त मड़ कीअं अचण थियो आहे बीबी साईं साजी गुज़ारिश कई पंहिंजे कबीले जे तरफ़ां साईं जन फरमाया त मां 17 ॾींहं तरसियल हुई इन जे लाइ मूंखे ख़बर हुई त मुंहिंजी अम्मड़ ज़रूर हुई सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजी अम्मा ज़रूर मूं ॾे ईंदी मां तरसियल हुई तुंहिंजे करे हुई सुभान अल्लाह तो हुजूर जन ऐलान फरमाया तो बनु हाशिम जेको साईं जो पंजो कबीलो बनु हाशिम वारन के जेके मावे गनीमत कबीले बनु साद जा मुवेरा ॾिना आहिनि उहे सभु वापस कयो पंहिंजे कबीले बनु हाशिम वारन खे हुकुम ॾिनो त ॿिया साहबी चवण लॻा या रसूल अल्लाह छा 80 वाजा गुलाम बनायो रुगे बनु हाशिम खे चयो त असांखे बि हुकुम ॾियो आहे न त असीं बि उहे मावे गनीमत जेके कबीले बनु साद असांजे हिस्से में आहिनि असीं बि वापस कयूं जे तव्हांजी अम्मा आहे त असांजी बि अम्मा आहे असांखे उन जे लाइ इज़त ॾियो सुभान अल्लाह पूरा उहे माले गनीमत सरकार मोटाए अम्मा हलीमा साईं जे हवाले कया उम्मत के अदब सेखारियो एतराम सेखारियो त अम्मड़ अब्बे जी इज्जत आजिया कीअं कबी सुभान अल्लाह मिठा जे करे तू चाही तो त 15 की रात तो के मगफरत थे अल्लाह राजी थे ऐं मदीने वाले साईं जी ज़ात तो ते राजी थे त इन रात जे अंदर इने अचण का अग में पंहिंजे अब्बे अमड़ खे राजी करे सुभान अल्लाह ऐं उहो माण्हू जेको माण्हू जो दिलियूं ईज़ाए थो जिस्म ईज़ाए तो मानन के तकलीफों पहुंचाए तो 15 शबान की रात रब उनके निहारी हुई देखो मानन के ईज़ा पहुंचाए रस्तन ते बीहे मानन के फुरू करे साईं फरमायो त हिया रस्ते ते भी फुरे तो जो मानन बेचारा दिसन बीठा मजबूरी कुछन न था उनकी सजी जिंदगी जी कई कमाई जोरी फुरियूं तो वने कुछे तो हथियार की तकलीफ तो पहुंचाए मजबूर थी मानू न सा दिसन था जो माल फुरियो तो वने पियो इयो फुरन वारो इयो जालिम इने 15 की रात रब ने के निहारी हुई सुभान अल्लाह ओ मिठा इयो जुल्म छड या बेहयाई छड मिस्कीनन के ईज़ाए गरीबन के फुरन लुटन पावा माल खबाए साईं फरमायो त हिकड़ी नंचन जेतरी काठी बगर पराई खाई वने त क़यामत जे ॾियारे उन्हें के जहन्नम जी बाह में सायो वेंदो
खैबर जी जंग लगी हुजूर जंग खैबर का वापस मोटिया हुजूर जंग काफिले में मदीने वाले साईं के साथ में हिकड़ो मानू हुयो रस्ते में वाट ते इंदे वफात करे जिन मानू जे जनाजे के गुस्ल दिनो कफन ढकायो जनाजो तैयार करे खणी आया या रसूल अल्लाह फलाणो मानू गुजारे वियो अवान जो जनाजो नमाज पढ़ो पान फरमाए सल्लू अला साहिबिकुम पंजे साथी ते तमी वनी नमाज पढ़ो मान पढ़ो असा भी डिजी गया हुजूर जन फरमायो तो तामा जेको मरी वने न मुखे इतला दीदा कयो मां उन जो जनाजो पढ़ा जेते मां जनाजो पढ़ंदस उन जे कब्र के रब नूर वारो भरो अज हिन मानू जी हुजूर जन जनाजे पढ़न का इनकार कयो भला जे काफर हुजे हां तो बिन के झलना ताब न पढ़ो हुजूर जन फरमाया सल्लू अला साहिबिकुम सहाबा के फरमाए तमा पढ़ायो पर मां न तो पढ़ायो जो साहब हुकुम जो उन जनाजो पढ़ायो उनके दफन कयो को पूछो तो या रसूल अल्लाह तहां सा गड्डू हुयो तहां जे पुठियो नमाजू पढ़ी जिहाद कई खैबर के जंग में शरीक हुयो अल्लाह ने जो जनाजो छो न पढ़ियो पर फरमाते ने खैबर जे माले गनीमत मजा यहूदन जो को माले गनीमत तायो न उन में हिकड़ी रस्सी हिन चोराई हुई बगैर इजाजत के खई हुई उन रस्सी जे करे मां मोहम्मद हिन जे जनाजे की नमाज न पढ़िया वो रस्सी जहन्नम दी बाह जो गट बंदी दे गिची में पई असाबी जंदा सावन जावनी सामान खोलिया सी ते एकड़ी रस्सी वाकई निकली यहूदिन खैबर के यहूदिन दे रस्सी में एकड़ी रस्सी हुई जो मुल बिन दिरहमन का मथी न हुई बिन दिरहमन जेडी खसीस रस्सी उन के का बड़ी ने खई बिना इजाजत के माले गनीमत मजा साईं फरमायो त इया जहन्नम जो गट बणजी वे गिची में पड़ी हुई वो मिठा पराई रस्सी खणे उन्हें जे मथा जनाजो हुजूर न पढ़न उहा दोज़ खयो गट बणदी वने ऐं जेको परावा माल तो खवाए मिस्कीन जा रस्ता तो रोके जुल्म तो करे बेहयाई तो करे गरीबन के ईज़ाए जो बुधाए उन जो आखिरत में केड़ो आल थींदो पुट पुछाणो थींदो या न थींदो अल्लाह जे कोर्ट में पेश थिबो या न थिबो ये दुनिया सदाई टिकण दी जाए ना है अज न सुभाणे तो जरूर हलंदा ओ पखी परदेसियड़ा बैठायो उड़ाड़ा करे मन पूरी चुगी वठ के दाना पखी परदेसियड़ा बैठायो उड़ाड़ा अब हलवो अल्लाह ने पेश थिबो वो जेकने अगते जी भलाई चाहो था अगते जी नजात छुटकारो चाहो था तो इनन गुनाहन का तौबा ताइब थियो बाज अची वञो ऐं कोई इया रात मल्हायो त अल्लाह तो राज़ी थी